वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। ॿियनि शहरनि जीअं सखर में बि शहरियुनि हुकूमत जो अलामती जनाज़ो कढी एहतजाज कयो आहे। इन बाबति तफ़सील मालूम कयो था इनायत भट्टी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इनायत भट्टी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पूरे पाकिस्तान जी सखर में भी पेट्रोल की क़ीमत ऐं डीज़ल की क़ीमत वाद खिलाफ़ सखर में शहरी इत्तेहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिं दौरान हुकूमत खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई आहे ऐं अलामती जनाज़ो कढियो वियो आहे। ऐं मुज़ाहिरीन जी अॻुवानी कंदड़ उबैदुल्लाह भुट्टो ऐं ॿियनि पेट्रोल की क़ीमत जे इज़ाफ़े वारी फ़ैसिले खे सख़्तीअ सां रद्द कंदे चयो त अहिड़े फ़ैसिले सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो, अवाम अॻी महांगाई जे चक्कीअ में पिसिजी रहियो आहे। हिननि चयो त पेट्रोल महांगो थींदे ई खाधे पीते शयुनि समेत जेके ज़रूरी सामान जूं क़ीमतूं आहिनि उहा आसमान ते असां ॻाल्हियूं कंदियूं, जंहिंसां आम माण्हू जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वेंदी। शहरी इत्तेहाद जे अॻुवाननि हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोल जी क़ीमतनि खे फौरी तौरु रद्द कयो वञे ऐं अवाम मथां जेको बम किरायो वियो आहे इन खे वापसि वरितो वञे ऐं महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे। जी इनायत भट्टी, जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।